सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर खैरपुर जे 10 हाउसिंग स्कीमुनि ख़िलाफ़ फाइनल नोटिस जारी करे छॾियो आहे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी स्कीमुनि जे मालिक अर्ज़ मोहम्मद जावरी के फाइनल नोटिस जारी करे छॾियो। नोटिस में ॼाणायो वियो आहे त खैरपुर टाउनशिप हाउसिंग स्कीम जे 3 मरहलनि प्रोफेसर कॉलोनी, दुबई स्टे, A1 हाउसिंग स्कीम, गंबट डिफेंस सिटी ऐं रिवर व्यू हाउसिंग स्कीम ऐं NOC ऐं कानूनी मंज़ूरीअ खां सवाइ बुकिंग ऑफिसूं क़ाइमु करे प्लाटनि जे विकिरे जा इश्तिहारी जारी करे कानून जी भञकड़ी कई वई आहे। नोटिस मूजिबि हाउसिंग मनसूबनि लाइ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां NOC ऐं बुकिंग ऑफिस जी मंज़ूरी लाज़मी हूंदी आहे। नोटिस में ॼाणायो वियो आहे त फौरी तौर ग़ैर क़ानूनी सरगर्मियूं बंदि करे 3 ॾींहनि अंदरि वज़ाहत पेश कई वञे। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर खैरपुर जी 10 हाउसिंग स्कीमुनि ख़िलाफ़ फाइनल नोटिस जारी करे छॾियो आहे। वधीक अपडेट्स लाइ असां राब्तो कयो आहे सिंध TV न्यूज़ जे रिपोर्टर ख़ान मोहम्मद सोलंगी सां। ख़ान मोहम्मद, अपडेट कजो इन हवाले सां हे जेको नोटिस जारी कयो वियो आहे। जी बिल्कुल, खैरपुर में 10 हाउसिंग स्कीमुनि ख़िलाफ़ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर जो एक्शन फाइनल नोटिस जारी। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर रीजन खैरपुर जे 10 हाउसिंग स्कीमुनि ख़िलाफ़ कार्रवाई कंदे स्कीमुनि जो मालिक अर्ज़ मोहम्मद जावरी खे फाइनल नोटिस जारी करे छॾियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जे नोटिस जारी कयल नोटिस मूजिबि खैरपुर टाउनशिप हाउसिंग स्कीम जे 3 मरहलनि प्रोफेसर कॉलोनी, दुबई सिटी, A1 हाउसिंग स्कीम, गंबट डिफेंस सिटी ऐं रिवर व्यू हाउसिंग स्कीम में NOC ऐं कानूनी मंज़ूरी खां सवाइ बुकिंग ऑफिसूं क़ाइमु करे प्लाटनि जी विकिरे ऐं इश्तिहारबाज़ी कई पई वञे जेका कानून जी भञकड़ी आहे। नोटिस मूजिबि हाउसिंग मनसूबे लाइ सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी खां NOC ऐं बुकिंग ऑफिस जी मंज़ूरी लाज़मी हूंदी आहे। जॾहिं त ॼाणायल स्कीमुनि में उहे कानूनी घुरिजूं पूरियूं न कयूं वयूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं त बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर स्कीमुनि जे मालिक खे हिदायत कई आहे त फौरी तौर ते गैर कानूनी सरगर्मियूं बंदि करे 3 ॾींहनि अंदरि वज़ाहत पेश कई वञे। ॿी सूरत में SBCO 1979 जे सेक्शन 7A तहत ऑफिसूं ड्राइण, सील करण ऐं ॿियनि कानूनी कार्रवाइनि समेत सख़्त क़दम खयां वेंदा। सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी सखर मोकिलियल नोटिस खे फाइनल नोटिस करार ॾींदी। कापी डिप्टी कमिश्नर खैरपुर इल्ताफ़ अहमद चाचड़ खे पिणु मोकिले छॾी आहे। जी ठीकु आहे ख़ान मोहम्मद, अपडेट करण लाइ वॾी महिरबानी।